जे बेमानी जे हाई लेवल जे दौर में असांजो मुसलमान किथे पहुतो आहे ऐं असांजो मुसलमान अॼु छा थो करे इहो त पोइ थो ॿुधायां, पर अॻे दौर जो मुसलमान उन जी ईमानदारी जो लेवल थो तव्हांखे ॿुधायां। मौला अली मुश्किल कुशा जन पंहिंजे घर में हिकु दफ़े माले गनीमत जो कमु करे रहिया हुया। ॾीओ ॿरे पियो। अचानक उन्हनि जा महिमान अची विया जेके बराबरि में वेठा। साईं जन माले गनीमत जो कमु मुकमल करण खां पोइ उहो ॾीओ विसायो ऐं बराबरि में हिकिड़ो ॿियो ॾीओ पियो जेको उन्हनि ॿारियो। ॿारे करे महिमाननि सां गुफ़्तगू जारी कई। गुफ़्तगू कंदे हिकिड़े महिमान पुछो त ए अली, जॾहिं उहो ॾीओ ॿरे पियो तव्हां उहो बंदि करे वरी हीउ ॾीओ ॿारियो आहे, हीउ छा माजरो आहे? साईं जन वराणियो त जेको हू ॾीओ हुयो उहो माले गनीमत जो हुयो, यानी कि अवाम जी मिल्कियत हुई ऐं मां कमु बि उन वक़्तु अवाम जो करे रहियो हुयुसि। जॾहिं त हीउ ॾीओ मुंहिंजो पंहिंजो ज़ाती आहे ऐं तव्हां सां जेका मुंहिंजी गुफ़्तगू आहे उहा ज़ाती आहे ऐं मां पंहिंजो ज़ाती ॾीओ ॿारियुसि, यानी कि उन अली मौला खे अवाम जो ज़रो तेल बि पंहिंजी ज़ाती मुफ़ाद लाइ इस्तेमालु न पियो करिणो पवे। छो? उहो अली मौला जंहिं ज़िंदगी में कॾहिं बि ग़लति कमु न कयो, अल्लाह ताला खां एॾो डिॼे पियो त मतां इन ज़रे तेल जो बि मूंखां पुछाणो थिए। हीअ आहे असांजे उन दौर जे मुसलमाननि जो लेवल। अॼु हिन वक़्तु पूरो मुल्क, ख़ासि करे सूबा सिंध बलोचिस्तान ॿुॾे पियो, तबाह थी विया, घर माण्हू मरी विया, शीर खां ॿारनि जी कंहिंखे खुराक जो फ़िक्र कोन्हे को, अलाए केतिरा अनकाउंटेबल पीपल्स मरी चुका आहिनि जिन जो अतो पतो कोन्हे को। ऐं असांजा स्टेक होल्डर्स जेके आहिनि, माज़रत सां सॉरी टू से, तव्हां उन्हनि जी बजट्स पिया खाओ, तव्हां उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां न खाद खुराक जो फ़िक्र आहे, न तव्हां उन्हनि खे को प्रोटेक्शन था ॾियो। जेकॾहिं तव्हां 100% मां कुझु बि यूज़ कयो हूंदो त घटि में घटि 4-5% तव्हांजी अकाउंटेबिलिटी थींदी। ख़ुदारा हिन वक़्तु बि वक़्तु अथव, बराए महिरबानी जेकॾहिं तव्हां सम्झो था अञा बि तव्हांजी नियत ख़राबु आहे त तव्हां हिननि जो माल खाइण जे चकर में आहियो या सोचे रहिया आहियो हड़प, त इहो तव्हां न कयो। वक़्तु अथव, हिन वक़्तु इंसाननि खे तव्हांजी ज़रूरत आहे। हिननि मुसीबत में फाथल माण्हुनि खे तव्हांजी ज़रूरत आहे। ॿिया माण्हू हर को पंहिंजे वसार मदद कंदो, पर जेको असुलु राइट आहे, जेको तव्हांजो हक़ु आहे, जेको तव्हांजो फ़र्ज़ु आहे, उहो बराए महिरबानी पूरो कयो। अलाह ताला तव्हां खां हिसाबु ज़रूरु वठंदो, पर हाणे तव्हां खां हे माण्हू हिसाबु वठंदा। हीअ जेका ॿोॾि आई आहे, हीअ जेका बरसाति आई आहे, हीअ घणो कुझु तव्हां खां हिसाबु किताबु वठंदी। सो बराए महिरबानी हिन वक़्तु अथव, तव्हां चेंज थी सघो था। जेकॾहिं तव्हां हिन जी मदद करे सघो था त ख़ुदा रा मदद कयो, जे न त पोइ इनशा अल्लाह ताला तव्हां सां हिसाबु किताबु तमामु जल्द थींदो।